पॉडकास्ट जी किताब एडिशन में पाण जंहिं किताब जो तज़किरो करे रहिया आहियूं सो आहे गैर सामी मज़हबनि जा पानी। अल्ताफ़ जावेद जी लिखियल हिन किताब जो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे जावेद मेमण। किताब छपलायल आहे सिंधी का ऐं हीअ किताब सिंध सलामत किताब घर जे वेबसाइट ते मौजूदु आहे। अॼु पाण ज़रतश्त जे बारे में पढ़ंदासीं। क़दीम आर्यन जॾहिं विच एशिया मां हिजरत कई त उन्हनि जो हिकु हिसो ईरान ऐं ॿियो हिसो हिंदुस्तान में अची आबाद थियो। ॿिन्ही मुल्कनि जे मौसमुनि ऐं आबहवा संदनि गॾियल अक़ीदनि ऐं रस्मुनि में इख़्तिलाफ़ पैदा कयो। उन करे ईरान जे आर्यन खे हिंदुस्तान जे भेट में वधीक महिनत ऐं मुशक़त करणी पई। आर्यन जो मज़हब फितरत परस्ती हो। क़दीम ज़माने खां ई ईरान में आसमान, सिज, बाहि ऐं ज़मीन वग़ैरह जी परस्तिश थींदी हुई। मज़हब परस्ती सां गॾु उहे नेकोकार वॾड़नि जे रूहनि जी बि पूॼा कंदा हुआ। मज़हबी पेशवाउनि जे टोले जो ईरानी ज़हन ते मुकमिल कब्ज़ो हुयो ऐं जादू वग़ैरह जे ज़रिए उहे देवताउनि जे वेझो हुजण जी दावा कंदा हुआ। मजूसी मज़हब जो मर्कज़ विच एशिया जो इलाइक़ो मीडिया हुयो। उहो मज़हबी सुनूनियत जो हामिल हुयो। खेर जो ख़ुदा अलॻि ऐं शिर जो ख़ुदा अलॻि हुयो। उन सां गॾु मिथ्रा नाले देवता जी बि परस्तिश थींदी हुई। आमतौरु सम्झियो वेंदो आहे त ज़रतश्त 7वीं या 8वीं सदी क़बल मसीह में पैदा थियो। उन वक़्तु मीडिया ते अञा ख़ानदान इक़्तिदार ते न वेठो हुयो। ज़रतश्त पंहिंजे दौर जे मज़हबी इल्मनि खां वाक़ुफ़ु हुयो। धंधे जी लिहाज़ खां ज़राइत ऐं माल पालना सां लाॻापियल हुयो। ज़रतश्त ते सभ खां बहितर खोजना तेहरान यूनिवर्सिटी जे डॉक्टर मोहम्मद मोइन कई आहे, जंहिं मुताबिक़ ज़रतश्त 1100 क़बल मसीह में ओभर ईरान में पैदा थियो। उहो इलाइक़ो अॼुकल्ह अफ़गानिस्तान में शामिलु आहे। ज़रतश्त जे दौर में ईरान जा माण्हू रहज़नी ऐं रतोछाण कंदा ऐं रुलंदा वतंदा हुआ। खोजना मुताबिक़ क़दीम आर्या पंहिंजे अबाणे वतन खां तौहीद परस्त हुया। संदनि ख़्याल में काइनात उन जे हर मज़हर ऐं ख़ुदि इंसान खे पैदा करण वारो मतिलबु ख़ुदा आहे। उन तौहीदी मज़हब जो नालो मज़दीस ना हुयो। मज़द ख़ुदा खे चयो वेंदो हुयो, पर वक़्तु गुज़रण सां तौहीद जी जाइ शिरक वालारे वरिती। उन दौर में ज़रतश्त पैदा थियो ऐं हिन ज़िंदगीअ जी मुशरिकाणे वहिंवार जी मुखालफ़त कई। क़ौम जे हिकु नंढड़े हिसे तौहीद क़बूल कई, पर अक्सरियत पंहिंजे मुशरिकाना अक़ीदनि ऐं रस्मुनि ते क़ाइमु हुई। ज़रतश्त उन मुशरिक गुरूह जी सख़्तु मुखालफ़त कई। ज़रतश्त आर्या क़ौम जे ख़ुदाउनि ऐं देवताउनि जी मुखालफ़त शुरू कई। देव जो लफ़्ज़ देवताउनि लाइ इस्तेमालु थींदो हुयो। ज़रतश्त इन लफ़्ज़ ते अहिड़ो हमिलो कयो जो ओस्ता में उहो देव ख़ुदा बदिरां शैतान जे माना में अची वियो। हिकु दफ़े ज़रतश्त जे पीउ हिकु मजलिस में पंहिंजे वक़्त जे वॾे जादूगर खे दावत ॾिनी, छो त उन दौर में शिरक खां अलावा जादू ऐं नजुमनि जो बि वॾो ज़ोर हुयो। हिन जादूगर खे पंहिंजा कमाल ॾेखारण लाइ चयो। जॾहिं ज़रतश्त खे पतो पियो त हिन सख़्तु एहतिजाज कयो ऐं इल्तिजा कई त ग़लति रस्तो छॾे वाहिद ख़ुदा जी परस्तिश कई वञे, छो त उहो ई इंसाननि जो रब, हाजत रवा ऐं हक़ीक़ी मुहाफ़िज़ आहे। जादूगर ज़रतश्त खे पंहिंजे जादूअ जी ताक़त सां डिॼारणु चाहियो, पर ज़रतश्त चयो त तुंहिंजो कूड़ मुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। मूं वटि हिकु दलील आहे जंहिंसां मां माण्हुनि खे पंहिंजे सचाईअ जो यकीन ॾियारींदो आहियां। ज़रतश्त जो हक़ जी ॻोल्हा जो सफ़र। उन अज़ीमुशान क़ुवत, इरादे ऐं यकीन मुहकम जे बावजूदि ज़रतश्त पंहिंजे मुहिम में घणो कामयाबु न रहियो। हिन जी दिलि पंहिंजे ज़माने जे गुमराहिनि खां परेशान हुई ऐं खेसि वधीक ऐनुल यकीन जी ज़रूरत हुई। हू बि हज़रत मूसा वांगुरु दीदार जो तालिब हुयो ऐं हिनखे निज हक़ीक़त जे मुशाहिदे जी तड़प हुई। हिन जी क़ौम सिरातल मुस्तक़ीम खां भटकी वई हुई, जंहिंखे सही रस्ते ते आणण लाइ ख़ुदा जे तजलीअ जी ज़रूरत हुई। अहिड़े नमूने कशमकश जी हालत में हिन पाण रहनुमाई हासिलु करण लाइ आर्ज़ी तौरु जबलनि ऐं सहराउनि जे तनाईअ में पनाह ॻोल्हण जी कोशिशि कई। गौतम बुद्ध वांगुरु हिन केतिरनि ई वरियनि ताईं हवा सां ॻाल्हियूं कयूं ऐं काइनात जे ख़ालिक जो रस्तो ॻोल्हणु चाहियो। हिन ख़ुदा खे मुखातिब थी चयो, ए अहोरे मज़दा, आउं तोखां सुवालु कयां थो, मूंखे उन बारे में सही सही ॿुधाए त अशा, शरीयत या क़ानून सभिनी खां पहिरीं कंहिं क़ाइमु कयो? कंहिं उन्हनि सितारनि ऐं सिज खे पंहिंजे रस्ते ते क़ाइमु कयो? कंहिंजे हुक्म ते कॾहिं चंडु घटिजंदो आहे ऐं कॾहिं वधंदो आहे? ए हकीम ख़ुदा, आउं उहो सभु कुझु ऐं उन खां अलावा घणनि ॻाल्हियुनि जी आगाही चाहियां थो। ए अहोरे मज़दा, आउं तोखां सुवालु कयां थो, मूंखे उन बारे में सही सही ॿुधाए त हू केरु आहे जंहिं इहा काराइती रोशनी ऐं ऊंदाही पैदा कई, कंहिं इंसाननि लाइ निंड ऐं जाग पैदा कई? उहो केरु आहे जंहिं सुबुह, मंझंदि ऐं राति खे हलाइणु शुरू कयो ऐं जेको इंसान खे संदसि दीनी फ़र्ज़नि ॾांहुं ध्यानु ॾियारे थो? ए अहोरे मज़दा, आउं तोखां सुवालु कयां थो त मूंखे उन बारे में सही सही ॿुधाए त हू केरु आहे जंहिं ज़मीन असांजे पेरनि हेठां विछाई ऐं आसमान खे कंहिं सहारे खां सवाइ असांजे मथां बनाए बीहारियो, कंहिं पाणी ऐं ॿूटा पैदा कया? केरु आहे जंहिं हवा ऐं बादलनि खे हलणु सेखारियो?
आख़िर में काइनात जे ख़ालिक जी तजलीअ जो जज़्बो वधियो त हिकु ॾींहुं पाक नफ़्स फ़रिश्तो ज़ाहिर थियो जंहिं संदसि मुराद खे पूरो करण जो वाइदो कयो। ज़रदिश्त नामे मुताबिक़ फ़रिश्ते खां संदसि इरादो मालूम कयो। ज़रदिश्त जवाबु ॾिनो, मां अहूर मज़दा जे रज़ा जो तलबकार आहियां। हिन दुनिया ऐं हुन दुनिया में संदसि ई हुकुम हले थो। मां सिर्फ़ु सचाई जो ख़्वाहिशमंद आहियां। मां पंहिंजे दिलि मां हर क़िस्म जे ख़्वाहिशुनि ऐं पस्त जज़्बनि खे कढी छॾियो आहे। मां संदसि हुकुम जे इंतज़ार में आहियां। उहो ॿुधंदे ई पाक नफ़्स खेसि हिमत ॾियारी ऐं अखि छिंभ में संदसि रूह हिन दुनिया खे अबूर कंदे हरीम पाक में पहुची वियो ऐं ॿिन्ही जे विच में सिर्फ़ु 44 विखुनि जो फ़ासिलो रहिजी वियो। ज़रदिश्त काइनात जी तख़लीक़ जो मक़सदु ऐं ख़ैर शर जे कशमकश जे हक़ीक़त जे बारे में सवाल कयो। ज़रदिश्त खे बिश्त ऐं दोज़ख जे हक़ीक़त जो मुशाहिदो बि करायो वियो। उन तजलीअ सां रोशन थी ज़रदिश्त पुकारियो, ए अहूर मज़दा, मूं तख़लीक़ जी शुरूअ खां ई तोखे ख़ुदा जी हैसियत सां सुञातो हुयो। ओ तूं ई आहीं जंहिंजी बख़्शिश ऐं रहमत सां सभिनी इंसाननि खे क़यामत जे ॾींहुं अमलनि ऐं सोचनि जो बदिलो मिलंदो। नेकी जे बदिले नेकी ऐं बदीअ जे बदिले बदी मिलंदी। उन तजलीअ खां पोइ खेसि सुकून नसीब थियो ऐं सभु शक शुबा ख़तमु थी विया ऐं हू पंहिंजे क़ौम जी रहनुमाई जे लाइक़ु बणिजी वियो। ज़िंदगीअ जा सभु सुवाल ऐं ॾुखायूं हल थी वियूं। हाणे हिन तनाई जी ज़िंदगी तरक़ी ऐं उन मक़सद जी अदायगीअ लाइ विख वधायई जेको संदसि हवाले कयो वियो हुयो। उन दौरान ख़बीस रूह ज़रदिश्त ते हमिलो कयो, खेसि हर क़िस्म जूं दुनियावी आसाइशूं ॾेखारियईं, पर ज़रदिश्त हिन जूं सभु आछूं ठुकराए छॾियूं ऐं चयो त मां ख़ुदा वाहिद ऐं हकीम जे इबादत जो दीन कॾहिं बि तर्क न कंदुसि, पोइ हुन लाइ मुंहिंजी जान ई छो न हली वञे। तबलीग में नाकामी। पर सालनि जी तबलीग जो को बि असरु न थियो। जॾहिं हिन बुतनि जी परस्तिश ऐं देवताउनि जी पूॼा, जादूगिरी ऐं नजूम जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो त मथसि चथरूं कयूं वयूं। संदसि तौहीन कई वई, खेसि हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं सितम जो निशानो बणायो वियो। माण्हुनि हिन जे साबित क़दमीअ खे ॾिसी अज़ीम जादूगर जो लक़ब ॾिनो, पर हिन जी रूहानी अज़मत ऐं इख़लाक़ी बरतरी जा क़ाइल न थी सघिया। हू सम्झी न पिया सघनि त हिकु इंसानु जेको हिननि वांगुरु खाए पीए थो, घुमे फिरे थो, उहो कहिड़ी तरह हिकु इख़लाक़ी पैगाम पहुचाईंदड़ ख़ुदा बरतर जो बंदो, हिकु आला ऐं बरतर ज़िंदगीअ जो नुमाइंदो थी सघे थो। ईरानी क़ौम खाना बदोशन वारी ज़िंदगी गुज़ारींदी हुई, जंहिंमें न को निज़ाम ऐं न वरी का इख़लाक़ियात हुई। उहा सिर्फ़ु फुरमार, क़त्ल ऐं धाड़ा हणणु ॼाणंदी हुई। ईरानी क़ौम ज़रदिश्त खे एतिरियूं अज़ियतूं ॾिनूं जो हू हिमत हारे वेठो। हिन रड़ियूं कयूं ऐं ॿाॾाईंदे ख़ुदा खे चयो, ऐं कहिड़े मुल्क वञा, कहिड़े तरफ़ वञा। अज़ीज़नि, साथियुनि ऐं अमीरनि मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो। ए अहूर मज़दा, मां तुंहिंजी रज़ा खे कीअं पूरो कयां। ए अहूर मज़दा, आउं ॼाणां थो त सबबु छा आहे। ॾुख ऐं तकलीफ़ में तोखां ई पनाह घुरां थो, तुंहिंजी मदद जो ई तालिब आहियां। पाक माण्हुनि जी मूंखे घणाई अता कर। आख़िर में ख़ुदा जे तरफ़ां हिन खे हुकुम थियो त गुश्तासिप बादशाह जे दरबार में वञी उन जे आॾो हक़ीक़तूं बयानु कर। गुश्तासिप वटि नूर ऐं तजली पसंदियुनि खेसि किताब ॿुधाए ऐं ख़ालिस दीन जी दावत ॾे। जेको कुझु मुंहिंजे तरफ़ां तोखे इल्मु हासिलु थियो आहे, उहो सभु गुश्तासिप जे आॾो रख। का बि ॻाल्हि न लिकाए वज़ीरनि जे साम्हूं उहो इल्मु पेश कर त जीअं उहे अहरमनि खे छॾीनि। बल्ख में बादशाह गुश्तासिप खे दावत। ज़रदिश्त उन खां पोइ बल्ख ॾांहुं रवानो थी वियो ऐं वॾी मुश्किल सां बादशाह जे गादीअ वारे शहर पहुतो। दीन हक़ जे दुश्मननि कोशिशि कई त हिन जो आवाज़ु बादशाह ताईं न पहुची सघे। अहिड़े नमूने केतिरनि ई ॾींहंनि खां पोइ हिकु ॾींहुं बादशाह हिन खे घुराए वरितो। ज़रदिश्त अहूरा मज़दा जे दावत अतात ॾिनी ऐं चयो त मां ख़ुदा जे तरफ़ां मोकिलियो वियो आहियां। बादशाह संदसि ॻाल्हियुनि खां घणो मुतासिर थियो, पर उन जे दरबार जा पुरोहित, काहन ऐं जादूगर एतिरो जल्द पंहिंजे अबनि ॾाॾनि जी दीन खे छॾण लाइ तयारु न हुया। उन्हनि ज़रदिश्त खे मनाज़रे जी दावत ॾिनी। उहो बहस 3 ॾींहंनि ताईं जारी रहियो। आख़िर ज़रदिश्त जी सादी तालीम खे उन्हनि नज़रियुनि ते फ़तह हासिलु थी ऐं दरबारियुनि खे मुकमिल शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। खुफ़िया साज़िश कई वई ऐं ज़रदिश्त खे जेल में विझायो वियो। बादशाह जी हालति इहा हुई त हिन ॾुख ऐं ॻणतीअ में खाधो खाइणु छॾे ॾिनो। उन हालति में क़ैदखाने जे निगरान हाज़िर थी चयो त ज़रदिश्त खे आज़ादु करे खांसि मदद हासिलु कई वञे। शायदि हू इहा मुसीबत टारण में कामयाबु थी वञे। ज़रदिश्त खे आज़ादु कयो ऐं मसइलो बि हल थी वियो। बादशाह अहूरा मज़दा ते ईमान आंदो, उन सां गॾु संदसि मलका बि ईमान आंदो। हाणे ज़रदिश्त जो दीन सल्तनत जे पाछे में फैलिजणु लॻो। 50 वरियनि ताईं ज़रदिश्त दीन जी तबलीग कई। नेठू पंहिंजे मुल्क ऐं दीन लाइ क़ुर्बान थी वियो। ज़रदिश्त जो दीन।
ज़रतश्त जे दीन जूं ॿ ख़ासियतूं क़ाबिल ज़िक्र आहिनि। पहिरीं ख़ूबी त उहो माण्हुनि खे हर चवे थो त ज़िंदगीअ जे मसइलनि ऐं काइनात जे मज़हरनि जो मुतालियो करण लाइ अक़ुल ऐं होश खां कमु वठो। उहो चवे थो, ए अज़ीम क़ौम जा फ़र्ज़ंदो, अक़ुल ऐं होश सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं मुंहिंजो मशवरो क़बूलु कयो। वरी चवे थो त हिन बहितरीनु दीन जी आबरू हीअ आहे त हर मर्द ऐं औरत खे घुरिजे त हू भलाईअ ॾांहुं तेज़ीअ सां अचे। अहिड़ियुनि ॾाहप भरियुनि ॻाल्हियुनि जे असर जो नतीजो ई आहे त ओस्ता जे मुख़्तलिफ़ किताबनि में केतिरनि ई हंधनि ते ॿियनि मज़हबनि जे बुज़ुर्गनि ऐं पोइलगनि जी तारीफ़ मिले थी। दीन ज़रतश्त में आहे त असां उन्हनि परहेज़गार ऐं नेक मर्दनि ऐं औरतुनि जी तारीफ़ कयूं था, पोइ उहे कहिड़े बि मुल्क में पैदा थिया हुजनि, जेके माज़ीअ में हुया, हाणे आहिनि, मुस्तक़बिल में पैदा थींदा, जेके हिकु दीन हक़ जा पोइलग आहिनि। ॿी ख़ासियत, दीन ज़रतश्त जी ॿी ख़ासियत घणनि ख़ुदाउनि ऐं शिरक जे ख़िलाफ़ु ज़रतश्त जो ऐलान जंग आहे। हू कंहिं बि हालत में वाहिद ख़ुदा जी उबूदियत जे मामले में समझोतो करण जे लाइ तयारु न आहे। हिन तौहीद जो उहो नारो अहिड़े दौर में बुलंद कयो जॾहिं चइनी पासे हज़ारे देवताउनि जी परस्तिश थी रही हुई। काइनात जो हर मज़हर ख़ुदा जी शक्ल अख़्तियार करे वियो हुयो। ज़रतश्त उन्हनि सभिनी बंदगियुनि खां इंसान खे आज़ादु करायो ऐं ख़ुदा आॾो आणे इंसान जे ज़हन ऐं दिलि खे ज़मीन तां खणी इख़्लाक़ जे मेराज ताईं पहुचायो। लिनाई जे 12 बाब में हिकु ज़रतश्ती तौहीद जो ज़िक्र हीअं करे थो, आउं हिन दीन में उन करे शामिल थियो आहियां त जीअं देवताउनि यानी बातिल माबूदनि अबूदियत खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾियां। ऐं ज़रतश्त जे तालीम जे मुताबिक़ मज़दा आलम कुल ते ईमान जो इक़रार कयां थो। मां अहूरा जे नाज़िल कयल शरीयत जो पैरोकार आहियां। हीअ सॼी काइनात उन हकीम कलीम ख़बीर ऐं ॾाहे अहूरा मज़दा जी तख़लीक़ आहे। ऐं सभिनी बातिल ख़ुदाउनि शर ऐं बदीअ जे मुजस्मनि इब्लीस ऐं उन जे शैतानी गुरूह खां पनाह थो घुरां ऐं जादू ऐं हर क़िस्म जे कारे इल्म खे महदूद करार ॾियां थो ऐं पंहिंजे ख़्यालनि लफ़्ज़नि ऐं अमालनि खां बातिल ख़ुदाउनि ऐं उन्हनि जे मञण वारनि जी ताक़त खे रद्द कयां थो। अहूरा मज़दा ज़रतश्त खे तालीम ॾिनी ऐं ज़रतश्त पिणु अहूरा मज़दा सां उहो ई वाइदो कयो हो त हू घणनि ख़ुदाउनि शिरक ऐं बातिल ख़ुदाउनि खां पनाह में रहंदो। ॿ ग़लतफ़हमियूं। अॻिते हली ज़रतश्त जे दीन जे बारे में ॿ वॾियूं ग़लतफ़हमियूं पैदा थी वियूं। हिकु आतिश परस्ती ऐं ॿियो सनूवियत जो अक़ीदो। उहो सॼो मामिलो अणॼाणाई ऐं मजूसियुनि जे पोइ वारनि गाॾड़ ख़्यालनि सबबु पैदा थियो। जीअं ज़िक्र थी चुको आहे त ज़रतश्त ख़ुदा वाहिद जे अबूदियत जो ऐलान कयो। लफ़्ज़ अहूरा क़दीम ज़माने खां आर्या ख़ुदा जे लाइ इस्तेमालु कंदा पिया आया। अहिड़ी तरह रगवेद में उन लाइ लफ़्ज़ अशूरा मिले थो। अहिड़ी तरह मज़दा जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थींदो हुयो, जंहिंजी मौजूदा फ़ारसी शिकिल इज़्त अॼु बि मुरवज आहे। ज़रतश्त उन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि खे मिलाए अहूरा मज़दा बणायो, जंहिंजी माना आहे हिकमत वारो ऐं ॾाहो, काइनात जो ख़ालिक़ ऐं पालणहार। अहूरा मज़दा काइनात में जारी सारी हुजण जे बावजूदु उन खां मथां आहे। उन करे वहदतुल वजूदी तसवुर जहिड़ो बि न आहे। हू ख़ालिक़ आला ऐं क़ुवत ऐं ॾाहप आहे। हू ख़ैर ऐं तक़वा जो सरचश्मो ऐं नेकीअ जो मर्कज़ आहे। वनीदाद फ़रागर्द जे शुरू में अहूरा जूं वसफ़ूं हीअं बयानु कयूं वियूं आहिनि: ख़ुदा दाना, मैनो पाक, तराफ़रीदा गार जहां, हादी मुक़दस ऐं कुझु जॻहियुनि ते अशा मज़दा अहूरा बि इस्तेमालु थियो आहे, यानी उहो ख़ुदा बुज़ुर्गो बरतर जेको शरीयत पाक ऐं तक़वा जो मज़हर आला आहे। गाथा में ज़रतश्त चवे थो, ए अहूरा मज़दा, जॾहिं मूं पहिरियों दफ़ो तुंहिंजो तसवुरु कयो त हिन काइनात जो पहिरियों ख़ालिक़ तोखे ई ॼातमि। पाक मंश नेक तसवुर जो पीउ, अशा ख़ैर ऐं तक़वा जे शरीयत जो बानी, सभिनी इंसाननि जे अमाल जो मुहासिबो कंदड़ आहे। ए अहूरा, तोखे सवालु कयां थो, मूंखे सही नमूने ॿुधाए त छा इहा ॻाल्हि जंहिंजो आउं ऐलान करण वारो आहियां बिल्कुलु सच आहे? छा अशा नेकी ऐं उनजा ॿुधायल कम इंसान जे नजात जो सबबु बणिजंदा? तो हीअ ज़मीन कंहिंजे लाइ ख़ुशियुनि जो मर्कज़ बणाई? ए अहूरा मज़दा, आउं तोखां सवालु कयां थो, मूंखे सही तरह ॿुधाए त छा मां दरूज बदीअ जो रूह खे अशा जे हवाले करे तुंहिंजी मोहबत जे करे हमेशह लाइ नेस्तो नाबूद करे सघां थो? हाणे आउं साफ़ साफ़ ऐलान कयां थो त जेको माण्हू हिदायत जो तालिबु आहे उनखे खपे त गौर सां ॿुधे ऐं ध्यानु ॾिए। जॾहिं अहूरा मज़दा जो तसवुरु कयो, छाकाणि त हू ज़ाहिरु थी चुको आहे, जंहिंखां पोइ अहरमन में एतिरी ताक़त ई न आहे त माण्हुनि खे गुमराह करे ऐं खेनि धोखे सां ज़िंदगी बख़्श राह तां थेड़े सघे। दीनकरत में हिकु जॻह ते हेठियनि लफ़्ज़नि में ख़ुदा जी तारीफ़ कई वई आहे: हू बादशाह आहे, रियाया न। हू
हू पीउ आहे पर हिन जो को बि औलाद न आहे। हू सरदार आहे पर हिन जो को बि सरदार न आहे। हू गनी आहे सुञनि आॾो सदा कोन थो हणे। हू पंहिंजी ज़ात में पाण इल्मु आहे, हिन कंहिं वटां इल्मु हासिलु न कयो आहे। हू हिदायत करे थो, बख़्शिश ऐं रहमत करे थो। गाथा में ख़ुदाए बुज़ुर्ग व बरतर जूं मजमूई तौरु 6 सिफ़तूं पेश कयूं वियूं आहिनि। वहूमन, पाक नफ़्स, अशा व शस्ता, तक़वा जो कानून, खुशज़र वाइरी, कामिल कुदरत, अरमैती, पाक अकुल, होरोतात, कमाल ऐं अमरतात, अब्दियत। गाथा मुताबिक़ उन्हनि मां हर हिकु अहूरा मज़दा जी हिकु सिफ़त जो मज़हर आहे। हिन काइनात जे कंहिं न कंहिं हिसे जी पासबानी ऐं हिफ़ाज़त संदन हवाले आहे। पर बदकिस्मती सां वक़्तु गुज़रण सां अहूरा मज़दा सां गॾु उहे 6 ई मज़हर पूॼा लाइक़ु सम्झा विया। अहिड़े नमूने उहे मुशरिकाना तसवुर जिन जी पाड़ पटण जे लाइ ज़रतश्त एतिरी महिनत कई हुई, संदसि दीन में दाख़िल थी विया। आतिश परस्ती जो मसइलो। ज़रतश्त जी नज़र में ख़ुदाई नूर जो बहितरीनु मिसाल आहे। तारीख़ी तौरु तक़रीबन हर मज़हब में ख़ुदा खे नूर सां तशबीह ॾिनी वई आहे। ज़रतश्त उन बाहि खे पंहिंजे इबादत गाहुनि में क़िबले तौरु इस्तेमालु करण जो हुकुम ॾिनो हुयो, छो त संदसि ख़्याल में बाहि ख़ुदा जे नूर जो मज़हर आहे। बाहि सभिनी हूंदा आहिनि ऐं बदबू खे ख़तमु करे छॾींदी आहे ऐं अहिड़े नमूने नेकी ऐं पाकाई जो रस्तो हमवार कंदी आहे। ज़रतश्त मुताबिक़ इबादत जो हक़दार सिर्फ़ु ख़ुदा पाक आहे। जहिड़े नमूने ज़माने जे लाहन चाढ़नि में अहूरा मज़दा जूं 6 सिफ़तूं बाद में पाण ख़ुदा बणिजी वयूं, अहिड़े नमूने बाहि खे बि इबादत जो दर्जो मिली वियो। नेकी ऐं बदीअ जी सुनूवियत या दूईअ जो मसइलो। ज़रतश्ती तालीम में नेकी ऐं बदीअ जो मसइलो वॾो अहमियत रखे थो। नेकीअ सां गॾु बदी ऐं ख़ैर सां गॾु शर जो मसइलो सभिनी मज़हबनि ऐं फ़िक्रनि तस्लीम कयो आहे। मंझंदि जारी कशमकश जिते ख़ारिजी मसइलनि ऐं काइनात में नज़र अचे थी, उते इंसानी मुआशिरे ऐं इंसानी नफ़्स में बि नज़र अचे थी। मज़हबनि ऐं फ़लसफ़नि में नेकी ऐं ख़ैर जो उसूल इंसानी ज़िंदगीअ जो मक़सदु आहे, पर बदी ऐं शर जे करे उन मक़सद खे हासिलु करण में वॾियूं ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं ऐं उन ई कशमकश सां इंसानी ज़िंदगीअ जा इख़्लाक़ी क़दुर वजूद में अचनि था। सवालु इहो आहे त ख़ुदा नेकी ऐं ख़ैर जो महवर आहे त बदी ऐं शर जो सरचश्मो या महवर किथे आहे। इस्लाम, ईसाईयत ऐं यहूदियत में बदीअ जो सरचश्मो इब्लीस खे करार ॾिनो वियो आहे। सजदे करण खां इनकार जे करे उनखे मरदूद करार ॾिनो वियो, पर इब्लीस इंसाननि खे पंहिंजे इंतकाम जो निशानो बणायो। जेकॾहिं ख़ुदा सिर्फ़ु ख़ैर जो सरचश्मो हुजे त पोइ इब्लीस किथां आयो? अहिड़े नमूने सनूवियत या दूई पैदा थी वेंदी आहे, पर इहा सनूवियत आर्ज़ी आहे, छो त आख़िरकार इब्लीस पंहिंजे सॼी क़ुवत जे बावजूदु ख़ुदाई इक़्तिदार जे दायरे खां ॿाहिरि नथो वञी सघे। अहिड़े नमूने इहा बुनियादी सनूवियत वहदत में गुम थी वञे थी। ज़रतश्त वटि अहूरा मज़दा जा 2 मुख़्तलिफ़ मज़हर आहिनि। हिकु तरफ़ सनपता मेनू यानी नेकीअ जी क़ुवत, ॿिए तरफ़ अंगरा मेनू यानी बदीअ जी क़ुवत। गाथा में जिते बि अंगरा मेनू जो ज़िक्र अचे थो त उहो अहूरा मज़दा जे मुक़ाबले में न, पर सनपता मेनू जे मुक़ाबले में अचे थो। अहिड़ी तरह लेनाई बाब 2 में आहे त हाणे मां 2 गरोहनि जो ज़िक्र कयां थो जेके ज़िंदगी जे शुरूआति खां मौजूदु आहिनि। मंझाउनि गोहरे पाक सनपता मेनू, गोहरे ख़बीस अंगरा मेनू के चयो त असांजा ख़्याल ऐं नज़रिया, अकुल, ॻाल्हि ॿोल, किरदारु, दिलि ऐं रूह पाण में हिकु करा न आहिनि। उन मां साफ़ पतो पवे थो त अहूरा मज़दा उन्हनि 2 क़ुवतुनि खां जुदा ऐं मथां आहे। अहिड़ी तरह लेनाई बाब 19 में आहे त अहूरा मज़दा इंसान जे फलाह बहबूद जे लाइ ख़ैर ऐं शर, भलाई ऐं बुराई ॿिन्ही खे पैदा कयो। ॿी जॻह ते ज़रतश्त अहूरा मज़दा खां दुआ घुरे थो त ए अहूरा मज़दा, मूंखे पंहिंजो पाण पसाए, आरमतीअ जे सदके मूंखे तवानाई बख़्श, सनपता मेनू जे वास्ते मूंखे ताक़त ॾे, आशा जे आधार मूंखे नेक पैदाइश ॾे ऐं देवमना जे सदके मूंखे सघ अता कर। उन नेक ऐं बद जे जहिड़े में ज़िंदगी जो नक्शो जुड़े थो। दुनिया जा मुख़्तलिफ़ इख़्लाक़ी निज़ाम उन्हनि मसइलनि खे मुख़्तलिफ़ शिकिलनि में पेश कनि था। पहिरियों इख़्लाक़ी निज़ाम। हिन निज़ाम जो बुनियादु ॼण बाबर बे ऐशकूश के आलम दुबारा नेस्त जे फ़लसफ़े ते रखियलु आहे। उहो फ़लसफ़े ऐं मुस्तक़बिल खां बेनियाज़ सिर्फ़ु ऐशो इशरत ताईं ज़िंदगीअ खे महदूद करे थो। फ़िलसोफ़ एपिकोर्स उन जो नुमाइंदो आहे। हिन नज़रिए तहत ज़िंदगी ऐं मौत काइनात में का बि मानवियत नथी रखे। हर तरफ़ खला ई खला नज़र अचे थी। उन जो नतीजो शदीद मायूसी ऐं नेठि ख़ुदकशीअ जे सूरत में निकिरे थो। ॿियो इख़्लाक़ी निज़ाम।
सभिनी मज़हबनि में घटि उहो तसवुरु मिले थो त रूह आम तख़लीक़ी क़ुवतुनि जो सरचश्मो आहे ऐं जिस्म उन्हनि क़ुवतुनि जे इज़हार जो ज़रियो आहे। यानी रूह खे आला दर्जो ॾिनो वियो आहे ऐं जिस्म खे हेठि दर्जे में रखियो आहे। उन करे जिस्मानी ख़्वाहिशुनि खे रूह जे मातहत रहणु घुरिजे। जॾहिं त कुझु मज़हबनि में जिस्म बदीअ जो सरचश्मो आहे जेको रूह जी पाकीज़गीअ खे आलोदा करे थो। उन करे जिस्मानी ख़्वाहिशुनि खे रूह जे मातहत रखणु घुरिजे। जॾहिं त कुझु मज़हबनि में जिस्म बदीअ जो सरचश्मो आहे जेको रूह जी पाकीज़गीअ खे आलूदा करे थो। उन करे जेतिरो जल्द थी सघे रूह खे जिस्म जे क़ैद मां निकिरणु घुरिजे। हिंदुस्तान जे अक्सर निज़ामनि में उन फितरी बदीअ जो इज़हार मिले थो। सेंट पॉल त चयो आहे गुनाह जो बदिलो मौत आहे, पर हिंदुस्तान जे मज़कूरा इख़लाक़ी निज़ामनि में गुनाह ज़िंदगी जो कारण आहे। इंसान तनासुख या जूण मट जे चकर में अची हर हिन दुनिया में अचे थो। उहो चकर सिर्फ़ु उन वक़्तु ख़तमु थी सघे थो जॾहिं हू नेक ज़िंदगी घारणु शुरू करे। उन नेकीअ जो नतीजो मौत हूंदो आहे ऐं हू अहिड़ी तरह हिन ज़िंदगीअ जे मुसीबतुनि ऐं परेशानियुनि खां छुटकारो हासिलु करे वठंदो। छो त हीअ दुनिया ॾुखनि जो गढ़ आहे ऐं उहे परेशानियूं ऐं ॾुख इंसान जे फितरी ख़्वाहिशुनि जो नतीजो आहिनि। इहा इख़लाक़ी सोच असुल में रहबानी सोच आहे। तर्क दुनिया ऐं ख़्वाहिशुनि खे मारण ई निजात जो ज़रियो आहे। इंसान जो मक़सदु दुनिया खां संग छिनी ख़ुदा सां तालुक़ु ॻंढणु आहे। जंहिंखे तजली हासिलु थी उहो सोभारो थियो, छुटकारो हासिलु कयईं। उन करे अहिड़ा माण्हू जबलनि जे गारुनि में वञी इबादत कंदा आहिनि। पर सवाल उहो थो पैदा थिए त छा ज़िंदगीअ जे उन तरीक़े सां ज़ुल्म, फ़साद ऐं बदीअ जूं क़ुवतूं ख़तमु थियूं वञनि? हक़ीक़त में उहो तरीक़ो इनफ़रादी ज़िंदगीअ सां वाबस्तु आहे ऐं फ़िरार जी राह अख़्तियार करण जी तलक़ीन करे थो। क़ुरान उन जे मुक़ाबले में अमर बिल मारूफ़ ऐं नही अल मुनकर जे लाइ मुसलसिल जिहाद जी हिदायत करे थो। इस्लाम सिर्फ़ु इनफ़रादी इबादत ऐं पूॼा जे ख़िलाफ़ु आहे। टियों इख़लाक़ी निज़ाम। हीउ इख़लाक़ी निज़ाम सही माना में ईसाईयत में नज़र अचे थो, जंहिंमें शर ऐं बदीअ जो मुक़ाबिलो करण बजाए रुॻो अबदी गुनाहनि ऐं बदीअ जे क़ुवतुनि खां छुटकारो हासिलु करण लाइ सिर्फ़ु हज़रत मसीह ते ईमान आणणु काफ़ी आहे। ईसाईयत जी नज़र में दुनिया जे बुछड़ाइनि ऐं बदीअ जे क़ुवतुनि सां मुक़ाबिलो नामुमकिन आहे। उन जे भेट में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो आहे त हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे त हू बदीअ खे हथ सां रोके। हथ सां न रोके सघे त ज़ुबान सां रोके, ऐं जेकॾहिं ज़ुबान सां बि न रोके सघे त उनखे दिलि में बुरो सम्झे। जॾहिं त ईसाईयत में शर ऐं बदीअ जे क़ुवतुनि खे रोकण लाइ हज़रत मसीह ते ईमान आणण ई काफ़ी आहे। चोथों इख़लाक़ी निज़ाम। उहो हक़ीक़ी इख़लाक़ आहे, उहो बदी ऐं शर जे ख़िलाफ़ु अमल जी दावत ॾिए थो, बल्कि इंसान जे भले जो दारोमदार शर जे ख़िलाफ़ु जिदोजहद खे क़रार ॾिए थो। रहबानी ऐं वहदतुल वजूदी निज़ाम जे हामियुनि त एसी ताईं चयो आहे त वजूद त सिर्फ़ु ख़ैरु आहे, शर जो को वजूद ई न आहे। ख़ैरु ऐं नेकीअ जे न हुजण ऐं बदी ऐं शर आहे। उन नुक़्ते नज़र सां इख़लाक़ ऐं रूहानियत जो सॼो निज़ाम दरम बरम थी वञे थो। जेकॾहिं बदी न आहे ऐं उहो सिर्फ़ु नेकीअ जो अदम आहे त पोइ अहिड़ी ज़िंदगीअ में कंहिं बि क़िस्म जी इख़लाक़ी सरगर्मी ऐं किरदार जी तामीर जी ज़रूरत ई नथी रहे। ज़रतुश्त जे बाक़ी क़िस्त खे पाण ॿिए एपिसोड में कंदासीं। पंहिंजे पाड़ेसिरनि, पंहिंजे चाहींदड़नि जो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।